अखियुनि मुतलिक़ लतीफ़ साईं जो हिकिड़ो ॿियो शहरु आहे जेको मूंखे तमामु घणो वणंदो आहे, जंहिंमें लतीफ़ साईं अखियुनि खे ॾोरापो थो ॾिए पियो, मयार थो ॾिए पियो ऐं चए थो पियो अखियुनि की न कयो जो रतु न रुनाऊं। अखियुनि मां इहो बि न पहुतो त उन्हनि रतु न रुनो, एतिरो रोअन हा जो अखियुनि मां ॻोढ़नि जे बजाए रतु अची वञे हा, पर अखियुनि इहो न कयो। अखियुनि की न कयो जो रतु न रुनाऊं, पलाणींदे पिरीअ खे बीठे ॾिठाऊं। जॾहिं पिरीं विया पे पलाणियूं पे, जॾहिं हुननि तयारी पे कई वञण जी त हुननि बीठे ॾिठो पे, पर हुननि रतु न पे रुनो। अखियुनि की न कयो जो रतु न रुनाऊं, पलाणींदे पिरनि खे बीठे ॾिठाऊं। उन्हनि अखियुनि में आऊं हाणे कजल कहिड़ो पायां। हाणे अहिड़नि बेवफ़ा अखियुनि में जिन महबूबनि, जिन पंहिंजे पिरीं प्यारनि, जिन पंहिंजे दिलि वारनि खे वेंदे ॾिठो पर रतु न रुनो, त हाणे अहिड़नि अखियुनि में मां कजल कहिड़ो पायां, उन्हनि खे कहिड़ो सिंगारियां या उन्हनि जी कहिड़ी हिफ़ाज़त कयां। त लतीफ़ साईं इन नमूने सां अखियुनि खे ॾोरापो ॾिनो आहे ऐं पंहिंजे इंसानी जज़्बनि जो नफ़ीस तरीन ख़्यालु पेश कयो आहे।